بدين में कोरोना वायरस जा वधीक 7 नवा केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ ज़िले में वायरस मुतासिरनि जो अंग वधी 206 थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर दीदार मलाह सां। जी दीदार, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, बदीन में एसओपी से अमल न थियण ऐं इंसान पारां कोरोना वायरस खां बचण लाइ समाजी फ़ासिलो न रखण भई बदीन जी आवाम खे वायरस खां बचण लाइ बदीन में किथे नज़र नथी अचे। बदीन शहर में कारोबार कंदड़ वापारियुनि पारां न खुद मास्क इस्तेमाल करे रहिया आहिनि, न ख़रीदारियुनि खे मास्क इस्तेमाल कराइण जो चवनि था। अॼु हिकिड़ी ॾींहं में 7 नवा केस साम्हूं अचण खां पोइ बदीन में वधीक कोरोना जा 206 थी विया आहिनि। कोरोना वायरस में मुब्तला थींदड़ बाबति ज़िले जे फोकल पर्सन पिणु तस्दीक करे छॾी आहे। कोरोना वायरस में मुब्तला थींदड़ में हिकु औरत 6 मर्द शामिल आहिनि, जिन में 2 बदीन जा ऐं 5 टणे भागे जा मरीज़ शामिल आहिनि। फोकल पर्सन मूजिबि समूरनि मरीज़नि खे आइसोलेट कयो वियो आहे। जी दीदार, जी महिरबानी।